लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतलब। भगवान कृष्ण अर्जुन खे ॿुधाइनि था त कंहिं बि विषय बाबत सोचण सां इंसान हुन सां लत लॻे थो। इहो इंसान में काम यानी ख्वाहिशात पैदा करे थो ऐं कम सां गुस्सो पैदा थी थो। 8 सवाल जो सही जवाब आहे बी। भगवान श्री कृष्ण अर्जुन खे ज्ञान ॾेई ॿुधायो, वरुण देवता मां पाण आहियां। अॼु जी निशानी आहे छेॼ। छेॼ जो सिंधियुनि सां छा संबंध आहे, अचो त ॼाणूं। छेॼ सिंधी समुदाय जो प्रसिद्ध ऐं पारंपरिक लोक नृत्य आहे। सिंधी समाज ऐं छेॼ जो गहरो संबंध उन्हनि जी संस्कृति, ख़ुशी ऐं त्योहारनि सां आहे। ही ॾिसण में गुजरात जे गरबनि जहिड़ो हूंदो आहे, पर हिन में हथ में 2 डंडा हूंदा आहिनि ऐं गोलो वॾो हूंदो आहे। छेॼ वधीक मर्द ई कंदा आहिनि। हिन में ॿिन्हिनि हथनि में डंडा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे पाण में टकराए विशेष ताल ते पेर मिलाए करे नचबो आहे। हिन खे शहनाई ऐं ढोल ते नचियो वेंदो आहे। शादियूं ऐं ॿार जे जनम जहिड़ी ख़ुशी जे अवसर ते सिंधी परिवार पारंपरिक गाननि ते नचंदा आहिनि। सवाल 9। हिकु दफ़ा भगवान सभु देवताउनि खे घुराए पुछियो, तव्हां में अहिड़ो शक्तिवान केरु आहे जो माण्हुनि खां ज़बरदस्ती राम नाम जपाए? त कंहिं हा चयो, ए वरुण देवता, बी सूर्य देवता, सी अग्नि देवता, डी इंद्र देवता। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। हिन सवाल जो जवाब राति जो 9 बजे ताईं ॾेई सघो था। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो।